सिंध असेंबली में ज़राई इनकम टैक्स 2025 जो बिल मंजूर। शहीद बेनज़ीर भुट्टो इंस्टीट्यूट फॉर डेमोक्रेसी एंड फेडरलिज्म जो बिल। MH पवहर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जो बिल मंजूर। धरू अज़ीज़ यादचंद अंजार पारा बिल पेश किया गया। ॾिसणु आहे त IMF सां मुआदे तहत ज़राई टैक्स लागू करणु मजबूरी आहे। पंजाब ऐं KP पारां टैक्स लागू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पघारुनि ते टैक्स लागू करणु बाबति असां आवाज़ उथारियो। इहो तासुर ते इनकम टैक्स ई नाहे, पर इहा ॻाल्हि सही आहे तेॾे टैक्स जी उगाड़ी जो निज़ाम ठीक न हो। उम्मीद कयूं था त वफ़ाक़ी हुकूमत आमदनी ते टैक्स घटाईंदी। असां सम्झूं था त हीउ हिकु सख़्तु फ़ैसिलो आहे। हिन टैक्स जो फ़ाइदो आबादगारनि खे थींदो। FBR करप्शन जो गढ़ आहे। ज़राई इनकम टैक्स 20 साल खां लागू आहे, पर नतीजो घटि हो। IMF सां ॻाल्हि करणु वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे। IMF सां ॻाल्हि ॿोल करण दौरान सूबनि खे शामिल न करणु ग़लति आहे। सिंध रेवेन्यू बोर्ड हर साल पंहिंजो हदफ़ हासिल कयो आहे। ज़राई टैक्स पहिरीं बि लागू थियल हो। माण्हू टैक्स ॾींदा हुआ। असां चयो त सेल्स टैक्स खे बि सूबनि हवाले कयो वञे। FBR पंहिंजूं कोताहियूं लिकाइण लाइ ज़राई टैक्स लागू करायो। FBR तरफ़ां चयो वियो त ज़राई टैक्स नथो ॾिनो वञे। सिंध हुकूमत ज़राई टैक्स जो हदफ़ बि पूरो कयो। असां ज़राई टैक्स जो हदफ़ 6 अरब रखियो। 1 अरब वसूल करे चुका आहियूं। शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो बि चयो त सेल्स टैक्स सूबनि खे उगाइणु घुरिजे। दरिया ते डेम ठहण खां पोइ सिंध जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में खिताब। हिन चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहियूं, पर उनखे मुकमल सपोर्ट करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी ज़राअत ते टैक्स न पई लॻाइणु चाहे। पंजाब ऐं KP में ज़राई इनकम टैक्स लागू कयो वियो आहे। सूबनि खे फ़ैसिलो करणो आहे त ज़राई टैक्स लागू कजे या न। ज़राई टैक्स मां हासिल थींदड़ रक़म आबादगारनि ते ख़र्च कई वेंदी। ज़राई टैक्स अॼु खां न, पर केतिरे ई अरसे खां लागू थियल आहे। जॾहिं बि पाकिस्तान जी ॻाल्हि थी आहे, पीपल्स पार्टी हमेशह अॻियां ईंदी आहे। ज़राई शोबे जा कुझु माण्हू टैक्स न ॾेई रहिया आहिनि। ज़राई टैक्स मां जमा थींदड़ रक़म सिंध जे ग़रीब हारियुनि ते ख़र्च थींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन जो सिंध असेंबली में खिताब। हिन चवणु आहे त जेतिरो बि रेवेन्यू जमा थींदो उहो ग़रीब हारियुनि ऐं आबादगारनि ते ख़र्च कयो वेंदो। पीपल्स पार्टी उसूली तौर ते ज़राई आमदनी टैक्स ख़िलाफ़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां सलाह मशवरो करण खां सवाइ IMF सां टैक्स क़बूलियो। 3 सूबा अॻुवाट ज़राई आमदनी ते टैक्स मढ़े चुका आहिनि। सिंध हुकूमत ज़राई इनकम टैक्स न क़बूले हा त IMF प्रोग्राम तहत पाकिस्तान खे पैसा न मिलनि हा। मजबूरी में असां ज़राई इनकम टैक्स खे क़बूलियो आहे त जीअं पाकिस्तान लाइ ॾुखियाइयूं पैदा न थियनि। जेको आबादगार कंपनी ठाहींदो उन ते सिर्फ़ 5% असर पवंदो। सिंध काबीना ज़राई इनकम टैक्स बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। NFC अवार्ड जी 2 साला रिपोर्ट पेश। सिंध काबीना तरफ़ां इजलास जी कार्रवाई डिजिटलाइज़ करणु। काबीना जी कार्रवाई लाइ एप्लीकेशन ठाहिण जी मंज़ूरी। टैबलेट ख़रीदण लाइ 150 मिलियन रुपयनि ऐं सोलर होम सिस्टम जो कॉन्ट्रैक्ट NRC खे ॾियण जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़राई इनकम टैक्स बिल जनवरी 2025 खां लागू थींदो। सिंध हुकूमत लाइव स्टॉक खे ज़राई इनकम टैक्स में शामिल नाहे कयो। ज़राई टैक्स नंढनि कंपनियुनि ते 20% ऐं वॾियुनि कंपनियुनि ते 28% लागू थींदो। 150 मिलियन रुपयनि जी ज़राई आमदनी हासिल करण वारनि खे ज़राई इनकम टैक्स खां छूट ॾिनी वेंदी। 150 मिलियन खां 200 मिलियन रुपयनि ताईं जी ज़राई आमदनी ते 1% टैक्स लागू थींदो। 200 मिलियन खां 250 मिलियन रुपयनि ताईं जी ज़राई आमदनी ते 2% टैक्स लागू कयो वेंदो। 250 मिलियन खां 300 मिलियन रुपयनि ताईं जी ज़राई आमदनी ते 3% टैक्स लागू थींदो। 600 मिलियन खां 350 मिलियन रुपयनि ताईं जी ज़राई आमदनी ते 4% टैक्स लागू कयो वेंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं। ॿिन्ही मुल्कनि जे विच में सहियुनि वारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शिरकत। सऊदी पारां तेल जी इम्पोर्ट ते 1 साल जे लाइ 1.2 अरब डॉलर देर सां अदायगी सहूलियत ॾिनी वेंदी। मानसेरा में वाटर सप्लाई स्कीम जे लाइ 4 करोड़ 10 लख डॉलर रिआयती अघ ते कर्ज़ बि फ़राहम कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क्वेटा जो दौरो। वज़ीर आज़म CMH में ज़ख़्मी अहलकारनि जी अयादत कई। चवणु आहे त क्लास में इंतहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सिस जाननि जो नज़रानो ॾिनो आहे। यकीन आहे त जवाननि जूं
कुर्बानियूं रायगा न थींदियूं, सॼी क़ौम खे पंहिंजे बहादुर जवाननि ते फ़ख्रु आहे। दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अफ़सान नथो ॾिसी सघे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ फ़ौज ऐं अवाम गॾु बीठल आहिनि। बलोचिस्तान जे अमन, तरक्की ऐं ख़ुशहाली ख़िलाफ़ दुश्मन जा नापाक इरादा कामयाब थियण न ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खां चीन जो सरकारी दौरो कंदो। सदर आसिफ ज़रदारी चीन जो दौरो चीनी सदर शी जिनपिंग जी दावत ते करे रहियो आहे। सदर आसिफ ज़रदारी 4 खां 8 फ़रवरी ताईं चीन जो सरकारी दौरो कंदो। पीका कानून ते एतराज़ कंदड़ ॿुधाइनि त कहिड़ी शिक ते एतराज़ आहे। पीका कानून जो मक़सदु फेक न्यूज़ जो ख़ात्मो ऐं ज़िम्मेवार सहाफ़त जो तहफ़्फ़ुज़ आहे। इख़्तिलाफ़ कंदड़नि खे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। सोशल मीडिया लाइ को बि कानून मौजूदु नाहे। इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया लाइ कानून मौजूदु आहिनि। सोशल मीडिया ते जंहिंजो दिलि चवे थो कुझु बि चए थो। AP में बेज़ाब्तगियुनि जी ख़ात्मे लाइ खयल क़दम तारीफ़ जोॻा आहिनि। सुधारनि जो अमल पाकिस्तान टेलीविज़न खां शुरू कयो आहे। सिफ़ारिशी कल्चर खे ख़त्म कयो वियो आहे। इदारनि जी तरक़ी लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। कंहिंखे सुधारनि जे अमल में रंडक बणजण न ॾींदासीं। मैरिट ऐं शफ़ाफ़ियत खे यक़ीनी बणाइणो आहे। इदारनि में मसइलनि जो हिकु सबबु बदउनवानी बि आहे। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार जो लाहौर में तक़रीर खे ख़िताब। हुकूमत होश खां कमु वठे, मुल्क कहिड़ी तरफ़ वञी रहियो आहे। हुकूमत मुल्क खे खोखलो करे छॾियो आहे। बलोचिस्तान जूं हालतूं ख़राब आहिनि। वज़ीर आज़म में हिम्मत न आहे जो क़ौमी असम्बली में अची तक़रीर करे। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ जो अॻवान उमर अयूब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हुकूमत जे बस में त इहो बि न आहे जो ही असांजे बानी PTI सां अडियाला जेल में खुलियल माहौल में मुलाक़ात कराए सघनि। गुम थियल माण्हू बलोचिस्तान समेत सॼे मुल्क जो मसइलो आहे। सुप्रीम कोर्ट में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। जस्टिस अमीन ख़ान जी सरबराही में 7 रुकनी आई बेंच केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस हसन अज़हर रिज़वी पंहिंजे रिमार्क्स में चयो त छा धमाका कंदड़ ऐं आम शहरी में फ़र्क़ु नाहे। शहरियुनि जो कोर्ट मार्शल न थी सघे। फ़ौजी अदालतुनि जो तरीक़ेकार शफ़ाफ़ ट्रायल जी घुर्जनि ख़िलाफ़ आहे। हू कंहिं दहशतगर्द या जवाबदार जे दिफ़ा में दलील नथो ॾिए। शहरियुनि जो कोर्ट मार्शल मुमकिन हुजे हा त एकवीं तरमीम जी ज़रूरत न पए हा। जस्टिस रिटायर्ड जवाद S ख्वाजा जी वकील ख्वाजा अहमद हुसैन जा दलील। वॾे वज़ीर सैयद मुराज़ी शाह पोलियो खां बचाव जी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾो वज़ीर आला हाउस मां ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण वारी मुहिम जी शुरूआत कई। मुराद अली शाह चवे थो पोलियो मुहिम 3 खां 9 फ़रवरी ताईं जारी रहंदी। सूबे में 5 साल खां घटि उमिरि जा 1 करोड़ 6 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। 82,000 फ्रंटलाइन पोलियो वर्कर्स घर घर वञी ॿारनि खे पोलियो वैक्सीन पियारींदा। पोलियो वर्कर्स जी हिफ़ाज़त लाइ 21,844 सिक्योरिटी एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। पोलियो मुहिम दौरान पुलिस जो किरदारु वाखाण जोॻो आहे। पाकिस्तान अॼु बि दुनिया जे मुल्कनि में शामिल आहे जिते पोलियो वायरस मौजूदु आहे।